मालिक लखन जा खणी कुछ वया कीन। मालिक लखन जा आया पूरे कांधी दई मण मिटन जा खणी कुछ वया कीन। मालिक लखन जा खणी कुछ वया कीन। मालिक लखन जा आया पूरे कांधी दई मण मिटन जा खणी कुछ वया कीन। वया बाग उजड़ी रहा से न माली। वया बाग उजड़ी रहा से न माली। दिसो तिने जा आहिनि प्या बंगुला बि खाली। दिसो तिने जा आहिनि प्या बंगुला बि खाली। वया बाग उजड़ी वया बाग उजड़ी गुलाबी गुलन जा खणी कुछ वया कीन। मालिक लखन जा आया पूरे कांधी दई मण मिटन जा खणी कुछ वया कीन। पाए वेस सुहणा घुमदा जेके पाए वेस सुहणा घुमदा जेके वॾे नाज़ नखरनि सां मिलंदा जेके वॾे नाज़ नखरनि सां मिलंदा जेके वञी वेस पाए वञी वेस पाए सुता से कफन जा खणी कुछ वया कीन। मालिक लखन जा आया पूरे कांधी दई मण मिटन जा खणी कुछ वया कीन। होया महफलुन जा जेके मोर माण्हू होया महफलुन जा जेके मोर माण्हू वधीक सूंह में सुहणा शहज़ोर माण्हू। कबर में सुता से कबर में सुता से पलियल हा सुखन जा खणी कुछ वया कीन। मालिक लखन जा आया पूरे कांधी दई मण मिटन जा खणी कुछ वया कीन। हंधे माग जिन जी हुई हा कहलंदी हंधे माग जिन जी हुई हा कहलंदी दिसी जिन जो चेहरो ही दिलड़ी हुई ठरंदी। हर माण्हू मौत का मजा चखे थी। हर जानदार शइ मौत का मजा चखे थी। शइ सही ड्रसी दुनिया के असां वॾे इम्तिहान ते आगे थे। अल्लाह पाक असां सभिनी को कामयाब करे। मुसलमान थी जिंदगी गुजारूं मुसलमान थी मौत आवे। क़यामत दे ॾींहुं मुसलमान थी उथूं। इंसान की फितरत की नेकियां भी हैं गुनाह भी हैं। अल्लाह पाक सबके माण्हुनि खे समझा बि छॾी आहे। अलहमा फुजूरहा व तक़वाहा। असां हर एक माण्हू को नेकी ऐं बुराई इल्हाम कर छोड़ी है। अल्लाह ताला शरफ़ को बगैर हिसाब किताब दे माफ़ी दे जन्नत के दाखिल फरमाए। इस दुनिया फ़ानी है असां सदा मरण है। असां सभई खतावार से सभई गलती दे घर से इनला असरा बच्चा फौत थी गए का तकलीफ आई हुए। खुदा वास्ते इनको माफ़ करो। खुदा वास्ते इनको माफ़ करो। ऐं माफ़ करण लाइ ज़रूरी आहे त ज़ुबान नाल माण्हू आखे त असांखे माफ़ केता। अल्लाह ताला असांखे बि माफ़ करे थी जंहिंको माफ़ करे सू अल्लाह पाक असांखे माफ़ करे। इहो ॾींहुं असांजे मथां बि आणो आहे। ऐं जेकर कहिड़ा कर्ज़े को हक़े उहो पिछूं उनजे वारिस अदा करे सघनि। सिकंदर करे थिया वॾे नाला उही में को अचे त असां ॾिसूं।
इनते मयार भी कानी जगह ना होवे तो किसी बुझाया वे सारा बाकी नमाज पढ़ने का तरीका तो सब के पुआंदे मालिक लखन जा खणी कुछ वया कीन मालिक लखन जा आया पूरे कांधी दई मण मिटन जा खणी कुछ वया कीन मालिक लखन जा खणी कुछ वया कीन मालिक लखन जा आया पूरे कांधी दई मण मिटन जा खणी कुछ वया कीन वया बाग उजड़ी रहा से न माली वया बाग उजड़ी रहा से न माली दिसो तिने जा आहिनि प्या बंगुला भी खाली दिसो तिने जा आहिनि प्या बंगुला भी खाली वया बाग उजड़ी वया बाग उजड़ी गुलाबी गुलन जा खणी कुछ वया कीन मालिक लखन जा आया पूरे कांधी दई मण मिटन जा खणी कुछ वया कीन पाए वेस सोहना घुमदा जेके पाए वेस सोहना घुमदा जेके वॾे नाज़ नखरन सां मिलंदा जेके वॾे नाज़ नखरन सां मिलंदा जेके वञी वेस पाए वञी वेस पाए जेके मोर माण्हू हुया महफ़लुन जा जेके मोर माण्हू वधीक सूंह में सुहिणा शहज़ोर माण्हू कबर में सुतासे कबर में सुतासे पलियल हा सुखन जा खणी कुछ वया कीन मालिक लखन जा आया पूरे कांधी दई मण मिटन जा खणी कुछ वया कीन हंधे माग जिन जी हुई हा कहलंदी हंधे माग जिन जी हुई हा कहलंदी दिसी जिन जो चेहरो ही दिलड़ी हुई ठरंदी रहा गुल से नाहिन रहा गुल से नाहिन दुनिया जे चमन जा खणी कुछ वया कीन अदा फानी आहे ही सारो ज़मानो चवे सच तो तोखे ही नादर निमाणो अदा फानी आहे ही सारो ज़मानो चवे सच तो तोखे ही नादर निमाणो जुदा थी वया ठार जुदा थी वया ठार कंहिं खां अखियुनि जा खणी कुछ वया कीन मालिक लखन जा आया पूरे कांधी दई मण मिटन जा खणी कुछ वया कीन मालिक लखन जा खणी कुछ वया कीन मालिक लखन जा आया पूरे कांधी दई मण मिटन जा खणी कुछ वया कीन खणी कुछ वया कीन शब्बीर
अस्सलाम वालेकुम, क्या हाल है बात करे। अस्सलाम वालेकुम।